दोस्तों, कुछ ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया ते हिकु गानो वायरल थी वियो आहे जंहिंजा लफ़्ज़ आहिनि त बंदि कमिरो हुजे, बंदि कमरे में गॾु पाण हुजूं, चाबी गुम थी वञे। दोस्तों, हिन फ़नकार जो नालो मुबारक हाले पोटो आहे ऐं हीअ शाइरी अली मोहम्मद उॾेराई जी आहे। नाज़रीन, अगरि ॾिसिजे त हिन खां अॻु अहिड़ा केतिरा ई सिंधी गाना रिलीज़ थी चुका आहिनि जंहिंमें हिन खां वधीक ग़लति लफ़्ज़ ऐं ग़लति मौज़ू आहे। दोस्तों, ही थर जे इलाइक़े जो हिकु नंढड़ो ऐं ग़रीब फ़नकार आहे जंहिं अञा ताईं का बि शोहरत हासिल न कई आहे। हिन फ़नकार पंहिंजे इंटरव्यू में इहो चयो त खेसि मूंखे ख़बर बि नाहे त मूं ते तनक़ीद थी रही आहे। हीउ ग़रीब फ़नकार पंहिंजे पेट गुज़र लाइ ही एल्बम कयो त खेसि सोशल मीडिया वारनि व्हाट्सअप ऐं फेसबुक ते हिन फ़नकार खे तनक़ीद, ग़लति लफ़्ज़ ऐं हज़ारें गालियूं ॾिनियूं वयूं। असांखे ख़बर आहे त हीउ फ़नकार ग़रीब ऐं बेवस आहे ऐं कुझु बि नथो करे सघे। दोस्तों, कंहिं ग़रीब ते तनक़ीद करण खां बहितर आहे त कंहिं ज़ालिम ते तनक़ीद करणु घुरिजे। कंहिं ग़रीब खे घटि वधि ॻाल्हाइण खां बहितर आहे त कंहिं ज़ालिम सां विढ़िजे। कंहिं बेवस जे ख़िलाफ़ु थियण खां बहितर आहे त कंहिं ज़ालिम जे ख़िलाफ़ु थिजे। दोस्तों, उम्मीद आहे त हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल टॉप सिंध टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं उन घंटी वारे बटन ते क्लिक कयो जीअं असांजी हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।